सखर ब्यूरो चीफ सैयद नईम हैदर शाह गुलाम मोहम्मद महर मेडिकल कॉलेज टीचिंग सिविल अस्पताल सखर जे यंग डॉक्टरनि पारां 5 महीननि खां पघारूं न मिलण ख़िलाफ़ अस्पताल में कम छॾ हड़ताल करे मेडिकल कॉलेज जे प्रिंसिपल ऑफिस आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। मुज़ाहिरीन पघारूं न मिलण ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी करे रहिया हुआ। उन मौक़े ते डॉक्टर अली अकबर, डॉक्टर अल्ताफ़, डॉक्टर अब्दुल जब्बार ऐं ॿियनि चयो त JMC सिविल अस्पताल सखर जा डॉक्टर ॾींहं राति अवाम जी ख़िदमत करे रहिया आहिनि। गुज़िरियल 5 महीननि खां यंग डॉक्टरनि खे पघारूं न मिलण सबबि सख़्त मुआशी परेशानी जो शिकार थी विया आहियूं। केतिराई भेरा एहतिजाज करण बावजूदि असांखे पघारूं न पियूं ॾिनियूं वञनि, जंहिं सबबि एहतिजाजनि कमु छॾे हड़ताल करे धरणो हयो आहे। हुननि मुतालबो कयो त संदनि रहियल पघारूं फौरी तौर ते जारी कयूं वञनि। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ सखर।